कश्मीरी हरियत अॻवान सैद अली गिलानी जे लाॾाणे ते वादी में 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो आहे। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर जे तर्जुमान जो चवणु आहे त सैद अली गिलानी जी वफ़ात ते हिकु ॾींहुं आम मोकल हूंदी ऐं आज़ाद कश्मीर जे समूरनि ज़िलनि हेडक्वार्टर्स में सैद अली गिलानी जे गाइबाना नमाज़ जनाज़ा अदा कई वेंदी। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अब्दुल क़यूम नियाज़ी सैद अली गिलानी जी वफ़ात ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त अली गिलानी जी वफ़ात जो ॿुधी दिलि दुखी। हिन चयो आहे त सैद अली गिलानी तहरीक आज़ादी कश्मीर जो रूह रवां हो। हुन भारती ज़ुल्म ऐं जबर जो दिलेरी सां मुक़ाबिलो कयो। हुन जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म इमरान ख़ान बि सैद अली गिलानी जी वफ़ात ते ॾुख जो इज़हार कंदे हिकु ॾींहुं सोग ऐं झंडो झुकियल रखण जो ऐलान कयो हो। सिंध जो नामयारो शाइर ऐं अदीब ग़ुलाम हुसैन रंगरेज़ लाॾाणो करे वियो। ग़ुलाम हुसैन रंगरेज़ कराची जे सिविल अस्पताल में 10 ॾींहंनि खां इलाज हेठि हो, जेको अॼु ज़िंदगी जी जंग हाराए वियो। ग़ुलाम हुसैन रंगरेज़ खे कोरोना जी तस्दीक़ बाद कराची जी सिविल अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। रंगरेज़ जो इलाज कराची खां मीरपुर बठोरो ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। थारूशाह भट्ट सां ॻोठ मयो ख़ान चांडियो वासी प्रेमी जोड़ो रीना चांडियो ऐं आबिद चांडियो दाई ने ॿुधायो त 5 साल अॻु माइटनि मुंहिंजी शादी बिलावल चांडियो सां कराई हुई, जेको मूंखे बिला जवाज़ रोज़ तशद्दुद कंदो हो। जंहिं मूंखे 1 साल अॻु तलाक ॾिनी हुई ऐं मां इद्दत पूरो करे ॻोठ जे नौजवान आबिद चांडियो सां प्यार जो परिणो कयो आहे। हुन चयो त प्यार जो परिणो करण तां मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु बिलावल चांडियो, ॻोठ जो 62 इंजीनियर मुमताज़ चांडियो, इलाही बख़्श चांडियो, साले असद रसूल बख़्श चांडियो ऐं ॿियनि मुंहिंजे मुड़ुस जे घर ते हमिलो करे संदसि माउ खे धक हणी ज़ख़्मी करे घर मां कणिक ऐं ॿियो सामान खणी घर भातियुनि खे घर मां कढे घर खे ताला हणी कब्ज़ो करे छॾियो। हुन चयो आहे त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे कारोकारी करार ॾेई मारण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि। 62 इंजीनियर मुमताज़ चांडियो असांजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी। पुलिस बि असांजी मदद न पई करे, जंहिं सबबु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि वसवारनि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो 72 ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ते ज़िंदगियूं बचायूं वञनि। न ॿी सूरत में SSP आफ़िस सारो एहतजाज कयो। मेहरामपुर जे सियाराबाद रोड वारे फाटक भरिसां पिशावर खां कराची वेंदड़ रहमान बाबा एक्सप्रेस ट्रेन में सफ़र कंदड़ 27 वरनि जो नौजवान किरी फोत थी वियो। रेलवे पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त फोथी जी सुञाणप कराची वासी सनाउल्लाह महर दिल यूसुफ़ज़ाई तौर ते आहे, जेको कराची जे कयामाड़ी वारे इलाइक़े जो रहवासी हो। फोथी नौजवान पंहिंजी अमड़ सां गॾु पिशावर खां कराची ॾांहुं सफ़र करे रहियो हो त मेहरामपुर में हादसे जो शिकार थियो। कोटड़ी में रिक्शे जे टक्कर में 8 सालनि जो ॿारड़ो फोत थी वियो। पिटाई कॉलोनी बस्ती रोड ते तेज़ रफ़्तार रिक्शा सागर वल्द मंसूर पवर खे टक्कर हणी शदीद ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे पाड़े वारनि खे कोटड़ी अस्पताल खणी पहुता। अस्पताल पहुचण वक़्तु डॉक्टरनि पारां निगर जी फोत थियण जी तस्दीक़ कई वई, जंहिं बाद ॿारड़े जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। नाज़रीन, ही हुयूं वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कंदा असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।